नाज़रीन, सिजावल में सिंध जे नाले वारे फनकार साईं सुलेमान शाह जी 24वीं वरसी मल्हाई वई आहे। उन हवाले सां ॾिसूं था सुल्तान फारूकी जी ही रिपोर्ट। अॼु सईद सुलेमान शाह जी 24वीं वरसी मल्हाए रहिया आहियूं। ज़रूरत इन जी ॻाल्हि जी पई असांखे त अहिड़ा अमर किरदार जेके आहिनि, जेके मुनफ़रिद किरदार हूंदा आहिनि, जिन समाज में उहा सुजागी पेश कई, जेके हज़रत शाह बुल्ला शाह जा, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा कलाम चई समाज खे जागरता ॾिनी, अलाह ऐं अलाह जे हबीब जो ज़िक्र बयानु कयो। त अहिड़नि अमर किरदारनि खे हमेशह यादि करणु घुरिजे। जीअं त साईं खे 24 साल थी विया आहिनि त साईं जी को अहिड़ी ख़ासि का वरसी का मुनक़िद न कई वई। मूंखे ख़्यालु आयो त साईं जेको आहे सो अमर किरदार हो, हुनजा जेको नचण जो अंदाज़, हुनजी छेर जो अंदाज़, हुनजो जेको हर पहलू हो हिकिड़ो निरालो हो। ऐं अहिड़नि निरालनि किरदारनि खे हमेशह यादि रखियो वञे। ऐं असांजी सिंध धरती अहिड़ा अनेक इंसान पैदा कया आहिनि जिन पंहिंजे किरदार जे ज़रिए पंहिंजी सिंध धरती जो नालो कमायो, सिंध धरती खे उजागर कयो। सिंध धरती असांजी माउ खे जेको आहे सो अनेक ख़्याल जेके आहिनि से ख़्याल पेश कया ऐं ओलिया इकराम जा जेके कलाम चया। त असांखे घुरिजे त अहिड़नि इंसाननि जो जेको आहे सो असां अहिड़ा ॿिया बि जेके बि किरदार आहिनि सिंध धरती में या जिते पैदा थिया आहिनि अहिड़ा इंसान, उन्हनि खे असांखे हमेशह यादि रखणु घुरिजे। ऐं उनजी ॿियो न त सालाना ते जी असां हुकूमत खां इहा कयूं था त जेके अहिड़ा फ़नकार ॾुतड़ियल फ़नकार आहिनि, जेके पंहिंजे पेरनि ते बीठल न आहिनि, ऐं उन्हनि जी फ़नी सलाहियतूं बहितर आहिनि, उन्हनि जे फ़न में अञा बि वधीक जेका का ताक़त ऐं क़ुवत आहे, ऐं उहे समाज में घणो कुझु करे ॾेखारणु चाहिनि था। त असांजी हुकूमत खे अपील आहे त अहिड़नि फ़नकारनि, ॾुतड़ियल फ़नकारनि, बेसहारा फ़नकारनि जी जेका असां सहायता कयूं वञे। साईं, अॼु असीं चुबड़ जमाली शहर में प्रेस क्लब जे साम्हूं साईं सुलेमान शाह जी 24वीं वरसी मल्हाए रहिया आहियूं। ऐं फतेह शाह फ़राक जेको आहे सो प्रोग्राम खे तरतीब ॾिनो आहे। अहिड़ियूं शयूं ऐं अहिड़ा फ़नकार अॼु तमामु घटि आहिनि जेके सिंध जो मुहबत ऐं सिंध सां प्यार जो प्रचार घर घर कनि था। साईं सुलेमान शाह घुंघरू पाए जॾहिं स्टेज ते नचंदो हो त ईअं लॻंदो हो ॼण त धरती सॼी लुॾे पई ऐं झूमे पई उनजी मुहबत में। सिंध हुकूमत या वफ़ाक़ असांजे अहिड़नि फ़र्क़ान खे विसारे छॾियो आहे। पर असीं साबिक़ सां जस ॾियूं था साईं शाह फ़राक खे, जेको हिन इहे प्रोग्राम खे तरतीब ॾेई अॼु वरी बि उनजी यादि ताज़ा कई आहे। उहो असांजो हिकिड़ो लेजेंड शाइर हो, पाण बठोरे में ॼाओ ऐं कराची में मदफ़न आहे। तमामु सॼी उमिरि जेको आहे मेलनि मलाखनि खां अलावा सॼे पाकिस्तान जे शहरनि, बल्कि आउं त चवां थो त मुल्क जे शहर शहर में ऐं दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में पाण परफॉर्म कयो अथसि ऐं प्राइड ऑफ परफॉर्मेंस बि खेसि मिलिया आहिनि। शाह साहिबु हमेशह असांजे दिलनि में ज़िंदा रहंदो ऐं इंशाअल्लाह अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा। ऐं हुकूमत खे घुरिजे त हिननि जी सहायता लहे त जीअं असांजा सिंधी फ़नकार पंहिंजी मंज़िल ते पुॼी सघे।